मुल्क में अॼु खां 5 जुलाई ताईं तेज़ बरसातनि जी अॻिती बोर्ड जो अलर्ट जारी। कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, इस्लामाबाद ऐं केपी पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसातनि ऐं बोर्ड जो इम्कान। एनडीए में मौसूफ़ खां 5 जुलाई दौरान कराची, हैदराबाद, ठठो ऐं बदीन में तेज़ बरसात पइजी सघे थी। शहरी बोर्ड जो बि ख़दशो आहे। भारत सिंध तास मुआहिदो एक तरफ़े तौर ते मुअत्तल नथो करे सघे। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जे तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। भारत पहलगाम फौज फ्लैग जी आड़ में पाकिस्तान ते अगराई मड़ी। पाकिस्तान भारतीय अगराई जो हिकदम ऐं इसराइतो जवाब ॾिनो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो तक़रीब खे ख़िताब चवे थो कश्मीर मसइले जो सलामती काउंसिल ठहराउनि ऐं अवामी उम्मीदनि पटाईंदड़ हल चाहिनि था। उहे ईरान जे दिफ़ा जे हक़ जी भरपूर हिमायत कनि था। इसराइल फ़लस्तीनियुनि जी नस्लकुशी ते ख़ुदि मंसूबे ते अमल करे पियो। दुनिया हिन वक़्तु तब्दीली जे अमल सां गुज़री रही आहे। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ जो जुमिला आहे त भारत पंहिंजो ग़लत ऐं कूड़ो मौक़िफ़ एक इंतहाई अहम आलमी फोरम शिंगाही सरकारी तंज़ीम ते मञाई न सघियो। सिंध तास मुआहिदो का बि धुर मुअत्तल नथी करे सघे। हाणे भारत ज़िद ते लथियल आहे छो त जंग में पाकिस्तान खां शिकस्त खां पोइ मोदी कूड़े बयाने ज़रिए पंहिंजी इज़त बचाइण जी कोशिश करे रहियो आहे। पर हक़ीक़त इहा आहे त मोदी जी सियासी ज़िंदगी 4 ॾींहं पूरा थी चुका आहिनि। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनामी मेमण वफ़ाक़ी हुकूमत में शमूलियत वारनि ख़बरनि जी तरदीद करे छॾी। चवे थो नून लीग तरफ़ां पीपल्स पार्टी खे हुकूमत में शमूलियत जी का बि दावत नाहे मिली। पीपल्स पार्टी हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत जो हिसो बणिजण ते ग़ौर न पई करे। दावत मिली त फ़ैसिलो सी कंदी। सिंध जे शहरनि में 12-12 ऐं बहिराड़नि में 18 कलाक लोड शेडिंग कई पई वञे। सिंध में लखे ख़ानदाननि खे सोलर सिस्टम ॾिना पिया वञनि। सखर हैदराबाद मोटरवे लाइ रखियल रक़म नाकाफ़ी आहे। सिंध में ट्रांसपोर्ट निज़ाम बि इनक़लाबी क़दम खयां आहिनि। सूबे में रोडनि जो ॼार बिछाए पियो वञे। इलेक्ट्रिक बसूं घुराई पयूं आहिनि। सिंध में बजट में तालीम, सिहत ऐं साफ़ पाणी ते ध्यानु ॾिनो आहे। सिंध सरकार हारियुनि खे ॿिज मुफ़्त फ़राहम करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारत सिंध तास मुआहिदो एक तरफ़े तौर ते मुअत्तल नथो करे सघिजे। आलमी ट्राकड़ अदालत सिंध तास मुआहिदे ते पाकिस्तान जो मौक़िफ़ तस्लीम कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी दुनिया साम्हूं भारत खे बाइकूं कयो। पाकिस्तान जे अमन जो पैगाम समूरी दुनिया में पहुचायो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनामी मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। पीटीआई पानी खे नाकारी सियासत छॾण जो मशवरो। संदसि चयो त पीटीआई पानी जी टीम मुल्क खे आलमी सतह ते नुक़सान पहुचाए पई। पीटीआई खे समझदारी खां कमु वठणु घुरिजे। सबात पाकी ते सियासी पॉइंट स्कोरिंग अफ़सोस जो की आहे। वज़ीरिस्तान में शहीद थींदड़ पाक फ़ौज जे 13 जवाननि खे सलाम पेश करियां थो। असांजूं फोर्सिस हर महाज़ ते दुश्मननि सां विड़ी रहियूं आहिनि। तुर्किया दहशतगर्दी ख़िलाफ़ पंहिंजे दोस्त पाकिस्तान सां गॾु बीठल रहंदो। तुर्किश सदर रजब तय्यब एर्दोग़ान जे केपी में गुज़िरियल ॾींहुं थियल दहशतगर्द हमले जी मज़म्मत। पाकिस्तान हुकूमत ऐं शहीदनि जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार। मलीज इलाइक़े काठोड़ में फीचर जी बंदिश ख़िलाफ़ M9 मोटरवे ते धरणो। इलाइक़े वासियुनि जे धरणे सबबि ट्रैफ़िक मुअत्तल ऐं गाॾियुनि जूं क़तारूं पइजी वयूं। एहतिजाज कंदड़नि जो जुमिला आहे त बिजली न हुअण सबबि कारोबार तबाह थी वियो आहे। पीअण लाइ पाणी नाहे। मोटरवे बंदि थियण सबबि पुलिस पहुची वई। एहतिजाज ख़त्म करण लाइ ॻाल्हियूं। पहिरीं बिजली बंदि बहाल करायो, पोइ धरणो ख़त्म थींदो। एहतिजाज कंदड़नि जवाबु ॾेई छॾियो।
ताहिरपुर में कराची खां लाहौर वेंदड़ मुसाफ़िर रेलगाड़ी पाक वेस्टर्स बनी ख़राबी सबब 2 कलाकनि खां पोइ रेलवे ट्रैक ते बीठ मुसाफ़िर परेशान तुरत बैंक जे मरम्मत करण जो मुतालबो कयो पियो। मियां साबर सां पुलिस पारां मुक़ाबले में एक चोर खे मारण जी दावा, एक जवाबदार गिरफ़्तार। पुलिस मूजिब लोडरा थाणे चयो त ॻोठ वॾा माची में पुलिस ऐं चोरनि विच में पुलिस जो मुक़ाबलो थी पियो। फारिग जी ॾिवट में एक हथियारबंद शख़्स विद्रोही मारिजी वियो। एक जवाबदार बशीर बकराणी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कोबो सईद खान बेचो वाटर कोर्स में भींचण दौरान बनी हुई बुढ़ी फौत। कच्ची पुल बरसातन परीह जी फातिमा भट्टी संदस ॿारनि परीह जी मां साथ पूरी भट्टी बुढ़ी फौत थी पयूं। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। गजा में इसराइली फौज जा हमला बदी 61 फ़लस्तीनी शहीद। अरब मीडिया जो चवंदा आहिनि त उत्तर गजा जे इलाइक़े जबालिया में हिकु पनाहगीर स्कूल ते बमबारी कई वई। गजा में इमदाद जे इंतज़ार में वेठल फ़लस्तीनियुनि ते फायरिंग। इसराइली फौज गजा में वॾे ऑपरेशन जी तयारी करे वरिती। उत्तर गजा जे ॻुथियल इलाइक़नि खे बिना देर ख़ाली करण जो हुकुम। इसराइली फौज जे तर्जुमान जो चवंदा आहिनि त गॾियल तौर ते 17 इलाइक़नि जे रफ़ाज़नि खे फौरी तौर ते ॾाखिले इलाइक़े मवासी कैंप ॾांहुं मुंतक़िल थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे।